सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि जेकॾहिं तव्हां यूट्यूबर आहियो त तव्हां वटि कहिड़ियूं एप्लीकेशनूं हुअणु घुरिजनि ऐं आउं अक्सर कहिड़ियूं एप्लीकेशनूं यूज़ कंदो आहियां ख़ासि करे यूट्यूब जे लाइ। त उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों सब खां पहिरीं त तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजी स्क्रीन ते कुझु अलॻि अलॻि फोल्डर ठहियल आहिनि हर एप्लीकेशन जा। तव्हांखे ॾेखारे थो वठां जंहिंमें आहे फस्ट टूल जे नाले सां, जंहिंमें मूं ॿ एप्लीकेशन रखियूं आहिनि, हिकिड़ो आहे स्क्रीन रिकॉर्डर ऐं हिकिड़ो आहे कीप नोट्स। कीप नोट्स ते आउं अॻु में वीडियो ठाहे चुको आहियां, तव्हांखे आई बटन में मिली वेंदो। ऐं जेको रिकॉर्डर आहे उहो आहे 4-in-1, मतिलबु हिन में जीअं असां ओपन कंदासीं त तव्हांखे कॉल रिकॉर्डर, वॉइस रिकॉर्डर, वीडियो रिकॉर्डर ऐं स्क्रीन रिकॉर्डर 4 ऑप्शन मिलनि था। ही एंड्रॉइड 9 पाई में ज़बरदस्त कमु करे थो, बाक़ी ॿियनि एंड्रॉइड वर्जन में ख़बर न आहे। न त AZ स्क्रीन रिकॉर्डर आहे उहो बि आउं यूज़ कंदो आहियां, उहो बि तव्हां यूज़ करे सघो था। ही गूगल कीप आहे जंहिंमें तव्हां पंहिंजा आइडियाज़ वग़ैरह लिखी सघो था, जंहिं टॉपिक ते तव्हांखे वीडियो ठाहिणो आहे उहो तव्हां ते लिखी रखी सघो था। डिस्क्रिप्शन वग़ैरह बि तव्हां ते लिखी सघो था। अच्छा, उनखां पोइ आहे त वीडियो यूट्यूब जे लाइ आउं 4 एप्लीकेशन यूज़ कंदो आहियां। ट्यूबेडी ऐं यूट्यूब स्टूडियो मोबाइल में, ऐं यूट्यूब आहे ऐं क्रोम आहे। बसि 4 ई एप्लीकेशनूं आहिनि। कंप्यूटर में त हिकिड़े ई ब्राउज़र में सभु कमु थी थो सघे, पर मोबाइल जे लाइ तव्हांखे अलॻि अलॻि एप्लीकेशनूं इंस्टॉल करणियूं पवंदियूं। अच्छा, उनखां पोइ सभु 4 ई एप्लीकेशनूं आहिनि। अच्छा, वीडियो एडिटिंग जे लाइ आउं हे एप्लीकेशन यूज़ कंदो आहियां। कलर करेक्शन जे लाइ एडोब क्लिप ऐं प्रीमियर क्लिप, ऐं उनखां अलावा रिकॉर्डिंग जे लाइ सिनेमा FV5 लाइट, ऐं एडिटिंग जे लाइ काइनी मास्टर। कॾहिं कॾहिं क्रोमा की वग़ैरह जे लाइ मूंखे पावर डायरेक्टर प्रो यूज़ करणो पवंदो आहे, ऐं कन्वर्टिंग जे लाइ ऑडियो जे लाइ मूंखे H2 को यूज़ करणो पवंदो आहे। अच्छा, उनखां पोइ ऑडियो रिकॉर्डिंग जे लाइ रिक 4 II यूज़ कंदो आहियां, ऐं एडिटिंग जे लाइ तव्हां ॾिसी सघो था लेक्सिस ऑडियो एडिटर। इन्हनि जे मथां मां वीडियो ठाहे चुको आहियां, तव्हांखे आई बटन में या डिस्क्रिप्शन में मिली वेंदो। थंबनेल ठाहिण जे लाइ मूं वटि 3 एप्लीकेशन आहिनि, जंहिंमें पहिरीं त थंबनेल कैनवा में ठाहींदो आहियां, ऐं सिंधीअ में लिखण जे लाइ पिक्सल लैब यूज़ कंदो आहियां। कॾहिं कॾहिं वरी मूंखे फोटो स्टूडियो प्रो बि कम में अची वेंदो आहे। पर इहे ज़बरदस्त एप्लीकेशन आहिनि, कैनवा ऐं पिक्सल लैब। कैनवा में तव्हां थंबनेल डिज़ाइन कयो ऐं पिक्सल लैब में तव्हां हुन ते सिंधीअ में लिखो। ओके दोस्तों, ही हुई एप्लीकेशनूं, ऐं उनखां अलावा मोबाइल में मुंहिंजी में ॿियूं काफ़ी सारियूं एप्लीकेशनूं आहिनि। तव्हां ॾेखारे थो वठां, हीअ एप्लीकेशन अक्सर यूज़ कंदो रहंदो आहियां, ऐं बाक़ी ॿियनि कमनि जे लाइ। बाक़ी यूट्यूब जे लाइ इहे एप्लीकेशनूं जेके तव्हांखे थोरी देरि अॻियां ॾेखारी, उहे ई इस्तेमालु कंदो रहंदो आहियां। ओके दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ियूं वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सवाल कमेंट में लिखो, ऐं हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो। आउं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। केसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।